नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हुरन जे रूहानी पेशवा ऐं GDA सरबराह पीर सब्तुल्ला शाह राशदी पीर साईं पागारो सुभाणे खिपरो जे रूहानी दौरे ते अछड़ो थर पहुचंदो। सुभाणे 3 बजे पीर साईं पागारो राजा हाउस मीरपुर खास पहुचंदो, जिते GDA MPA काज़ी शमसुद्दीन राजड़, हाजी खुदा बख्श हमज़ो खान दर्स, फ़कीर असलम हिंगोरजो, मोहम्मद परियल हिंगोरजो, डॉक्टर हामिद चानियो, मोहम्मद उर्स चानियो, दीन मोहम्मद गज्जू, अहमद अली हिंगोरजो, हाजी जियंद खान दर्स, साईं डिनो गुल हिंगोरजो, नज़र मोहम्मद राजड़ यूसी, बिलाल चेयरमैन शौकत हिंगोरजो, यूसुफ काइमखानी, लियाकत काइमखानी, पांदी राजड़, असगर अली दर्स ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हज़ारे मुरीद ऐं कारकुन शानदार आदर भाव करे राजा हाउस खां दिलबर महर पहुचंदो, जिते आजियाणे में शिरकत करण बाद खिपरो पहुचंदो, जिते मरूम हाजी वरियाम खान राजड़ जे पुट रसूल बख्श ऐं नज़र मोहम्मद राजड़ ऐं सरवरी जमायत जे डॉक्टर हामिद चानियो ऐं खलीफ़े मोहम्मद आकिल हिंगोरो जे फर्जंद फ़कीर असलम हिंगोरो जे आजियाणे में शिरकत करे मुरीदन खे आजियाणे में आयल मुरीदन खे दीदार कराइण बाद ॻोठ सियोंजी में हुर मुजाहिद मोहम्मद उर्स चानियो जी रात जी दावत में शिरकत कंदो, जिते मुख़्तलिफ़ वफ़दन खे पीर साहब पागारे सां मुलाक़ातूं कराई वेंदियूं। जॾहिं त अछड़ो थर में फ़कीर अली मोहम्मद राजड़ भाणवारी में सईद कुतुब अली शाह ते सईद गुलाम शाह चेयरमैन, कामिल हिंगोरो चेयरमैन, फ़कीर अली खान आरीसर समेत ॿियनि दावतनि में शिरकत कंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।